कराची में खबर इंदा हलूं त जीए सिंध कौमी माज़ के चेयरमैन सनान खान कुरैशी, आकाश मल्ला, फकीर रमजान कलवड़, फकीर रमजान कास्केली, सफदर अली तुनियो, अनवर चांडियो, अजीजुल रहमान शेख, आजाद कुंबर, अब्दुल समी बिलाली पंहिंजे गडियल बयान में चयो आहे त सरमद सिंधी सिंध जो अमर किरदार आहे जंहिंखे सिंध सदियुनि ताईं यादि रखंदी। सरमद सिंधी गीतनि ज़रिए सैयद जे फ़िक्र खे आम कयो। सरमद सिंधी बुनियादी तौर ते क़ौमी कारकुन हो। बाद में सिंध जे इश्क में क़ौमी रागी बणियो। सिंध जे नौजवाननि में फ़िक्र जीएम सैयद ऐं सिंध जो क़ौमी शऊर उभारण में सरमद सिंधी जी गीतनि जो अहम किरदार हुयो। सरमद सिंधी अॼु बि सिंधी क़ौम जी दिलनि में ज़िंदा आहे। संदसि ॻायल गीत रुगो सुर न पर शऊर, सच ऐं जदोजहद जो न्याण आहिनि। इन करे जिस्कम तरफ़ां सुभाणे 27 डिसंबर ते सरमद सिंधी जी 28वीं वरसी जे मौके ते संदसि खे समूरी सिंध में तकरीबूं कोठाए क़ौमी तराने सां भेटा पेश करण जो ऐलान कयूं था। मुझे कंद तेरे आऊं खिलंदो अचां, जिए सिंध आऊं चवंदो अचां, जिए सिंध आऊं चवंदो अचां। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।